जंहिं महिल 7 साल जो हुयो तेॾी महिल मां हिनखे नंढिड़ो झूलण जो रूप ठारायो मुंहिंजे एल्बम में। त उन खां पोइ जंहिं महिल कुनाल 8 साल जो थियो तंहिंजे लाइ कुनाल लाइ पहिरियों गीत लिखियो कुनाल जे लाइ ABCD मां पढ़ां झूलेलाल मां चवां 1 2 3 4 मां पढ़ां झूलेलाल मां चवां अचो अचो नंढा वारो मूंसां गॾु सभई चवायो ABCD 1 2 3 4 पर आयो लाल झूलेलाल ही गीत कुनाल जे लाइ कुनाल गाईंदो भेण जी सिक आहे। क्या बात है। एक्चुअली मां भी सिंधी आया पर मां अदर कास्ट में शादी कई है और मां मुझे पुट के सिंधी सिखाई है मुझे सॉरी न चाहिए क्योंकि मुझे पुट के सिंधी सिखाई है तो मां पंहिंजे पुट के सिंधी सिखाई आयो लाल सभई चओ वाह 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 तमाम सुठी डांस बचड़े जी।